अस्सलाम वालेकुम मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली का। हिन वीडियो में असां इंग्लिश में सिंगुलर ऐं प्लूरल कीअं ठाहिजे उन जा रूल्स कहिड़ा आहिनि, सिंगुलर मां प्लूरल ठाहिण जा क़ाइदा हिन वीडियो में असां मेंशन कया आहिनि। जो पहिरियों क़ाइदो आहे त अक्सर करे इस्म वाहिद जी आख़िरि में एस विझण सां इस्म जमा ठाहिया वेंदा आहिनि। हाणे तक़रीबन इंग्लिश में मोस्टली अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन में ख़ाली एस विझंदा आहियूं त इस्म वाहिद मां इस्म जमा थी वेंदा आहिनि, ठीकु आहे, यानी सिंगुलर मां प्लूरल थी वेंदा आहिनि। जीअं हेठि ॿ ॾिनल आहिनि, अ पेन पेन्स, अ बुक बुक्स। उन खां अलावा ही ॾिसो तस्वीर, हिन में सिंगुलर नाउन्स ऐं प्लूरल नाउन्स आहिनि जेकी ख़ाली एस विझण सां ठाहिया वेंदा आहिनि। उन खां पोइ रूल नंबर 2 आहे त कॾहिं कॾहिं इस्म वाहिद जेकॾहिं एक्स एस एस एच सी एच ओ में ख़तमु थींदा आहिनि त पोइ इस्म जमो बणण लाइ इस्म वाहिद जी आख़िरि में ई एस शामिलु कई वेंदी आहे। कॾहिं बि को लफ़्ज़ जेकॾहिं एक्स एस सी एच एस एच या ओ ते ख़तमु थिए थो त उन जी आख़िरि में असां ख़ाली एस न विझंदा आहियूं, पर उन में असां ई एस लॻाईंदा आहियूं। जीअं हेठि ॾिनल लफ़्ज़ आहिनि, अ हीरो हीरोज़, अ मैच मैट्स, अ बुर्श बुर्शिस, अ किस किसिस, अ बॉक्स बॉक्सिस। रूल नंबर 3 आहे कुझु अहिड़ा इस्म वाहिद हूंदा आहिनि जेकी ओ ते ख़तमु थींदा आहिनि पर ओ खां अॻु में कॉन्सोनेंट यानी हर्फ़ सही हुजण करे ई एस न पर एस मिलाए करे इस्म जमो यानी प्लूरल ठाहिया वेंदा आहिनि। जीअं अ पियानो पियानोज़, अ डायनोमो डायनोमोज़, अ कांटो कांटोज़। ए ई आई ओ यू 5 वावेल अखर आहिनि, उन्हनि खां पोइ जेके बक़ाया 21 अखर आहिनि उहे कॉन्सोनेंट आहिनि। त अहिड़ो अखर जेको ओ ते ख़तमु थिए पर ओ खां अॻु में उन जे आॾो कॉन्सोनेंट इस्तेमालु थियणो। जिते पियानो में ॾिसो ओ खां अॻु में एन इस्तेमालु थियल आहे, ऐं डायनोमो में ओ खां अॻु में एम इस्तेमालु थियल आहे, कांटो में ओ खां अॻु में टी इस्तेमालु थियल आहे। त इहे एन एम ऐं टी इहे कॉन्सोनेंट हुया, उन्हनि खां पोइ ओ आयो आहे, त उन जे करे असां हिते ख़ाली एस जमा कंदासीं। रूल नंबर 4 आहे त केतिरा इस्म जमा एफ ऐं एफ ई खे वी में तब्दील करण सां ठाहिया वेंदा आहिनि ऐं ई एस खे इस्म वाहिद में एफ ऐं एफ ई जी जॻह ते आख़िरि में रखियो वेंदो आहे। त हेठां ॾिनल जेके एग्ज़ाम्पल आहिनि, जीअं लाइफ आहे त लाइव्स, वाइफ वाइव्स, नाइफ नाइव्स, थीफ थीव्स, लीफ लीव्स। त अहिड़ा इस्म जेकी एफ ऐं ई एफ ते ख़तमु थींदा आहिनि, वी में तब्दील करण सां ठहंदा आहिनि ऐं आख़िरि में असां उन्हनि में ई एस जो एड कंदा आहियूं। रूल नंबर 5 आहे कुझु अहिड़ा इस्म वाहिद हूंदा आहिनि जेकी वाए ते ख़तमु थींदा आहिनि ऐं उन्हनि खां पहिरियां उते कोई कॉन्सोनेंट यानी हर्फ़ सही अखर हूंदो आहे, त पोइ क़ाइदे मुताबिक़ वाए खे आई में तब्दील करे ई एस जो इज़ाफ़ो करे इस्म जमा बणाया वेंदा आहिनि। अहिड़ा अखर जेके वाए ते ख़तमु थियनि पर वाए खां पहिरियां उते कॉन्सोनेंट अखर हुजे, त पोइ असां छा कंदा आहियूं, उनखे वाए खे कटे करे आई लॻाईंदा आहियूं ऐं उन खां पोइ ई एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हाणे हेठि एग्ज़ाम्पल आहिनि, जीअं अ लेडी लेडीज़, एन एनिमी एनिमीज़, अ बेबी बेबीज़, अ स्टोरी स्टोरीज़। उन खां पोइ रूल नंबर 6 आहे त जेकॾहिं इस्म वाहिद वाए अखर ते ख़तमु थिए ऐं उन खां अॻु में कोई वाविल यानी हर्फ़ इल्लत अखर हूंदो आहे त वाए अखर खे ख़तमु न कयो वेंदो आहे, बल्कि उनखे इस्म जमो बणाइण लाइ फ़क़ति एस जो इज़ाफ़ो कयो वेंदो आहे। जेकॾहिं वाए खां अॻु में कॉन्सोनेंट हूंदो आहे त असां वाए कटे करे आए ऐं उन खां पोइ ई एस एड कंदा आहियूं, पर जेकॾहिं वाए खां अॻु में को बि वाविल इस्तेमालु थियलु हूंदो आहे त पोइ उन में एस लॻाईंदा आहियूं प्लूरल ठाहिण लाइ। जीअं एग्ज़ाम्पल आहिनि, अ डे डेज़, अ बॉय बॉइज़, अ की कीज़। हाणे ॾिसो डे वाए खां अॻु में ए इस्तेमालु थियल आहे, बॉय बॉय में वाए खां अॻु में ओ इस्तेमालु थियल आहे, की में वाए खां अॻु में ई इस्तेमालु थियल आहे, ठीकु आहे। त अहिड़नि इस्मनि खे जमो ठाहिण लाइ असीं सिर्फ़ु एस जो एड कंदा आहियूं। रूल नंबर 7 आहे त कुझु अहिड़ा इस्म वाहिद हूंदा आहिनि जिन मां इस्म जमो बणाइण लाइ असां इस्म वाहिद लफ़्ज़ में इस्तेमालु थियल वाविल में थोरी तब्दीली आणींदा आहियूं। इन्हनि खे जमो ठाहिण लाइ असीं सिर्फ़ु वाविल्स खे ई चेंज कंदा आहियूं। जीअं एग्ज़ाम्पल्स आहिनि, अ मैन मैन,
सिर्फ़ु ए कटे करे असीं ई लॻायोसीं त इस्म जमो ठही वियो। अ वूमेन वूमेन, ठीकु आहे, हिते बि साॻियो ई रूल आहे, ए कटे करे ई लॻायोसीं जमो थी वियो। अ लाउस लाइस, अ फुट फीट, टुथ टीथ, हिन में सिर्फ़ु वावल्स जी चेंजिंग ईंदी आहे। त ही हुया इंग्लिश में सिंगुलर मां प्लूरल ठाहिण जा क़ाइदा। उमेद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ जा नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघनि।